तैयार थींदा केतिरा ॾींहं खाईंदा आहिनि महिनत केतिरी थींदी आहे ख़र्चो केतिरो आहे अच्छा सिंध सरकार तरफ़ां तव्हां सां को हुकूमत जे तरफ़ां को राब्तो थियो या को इन जा मुआवज़ा जा फंड जा उतां खां सिंध म्यूज़ियम में जेके शयूं वठंदा उहे वठंदा आहिनि या न सही तो सिंध जो हुनर है पूरी दुनिया में सिंध की सुञाणप है 5000 साल पुरानी अजरक जो कम पुरानी तहज़ीब रखंदड़ तव्हां हिते भिटशा जो हुनर पूरी सिंध में मीरपुर जो आला जो भिटशा जो हुनर मशहूर है तो असां चऊं था त इन तव्हांजो वीडियो ज़रिए असीं पूरी दुनिया के ॾेखारण पिया चाहियूं त ये असांजे भिटशा जे शहर में एॾा हाई लेवल जा कारीगर मौजूद आहिनि पर अफ़सोस आहे जो हुकूमत जे तरफ़ां इन्हनि सां कंहिं बि तरह सां सही नमूने तावन कोन थियो आहे ऐं को बि तदारक न थियो आहे जेका असां तव्हांखे जी ज़ुबानी ॿुधायूं पिया इनमें अजरकूब तव्हां वटि आहिनि अजरकुनि जा सिंपल असांखे इन में ॾेखारींदो त कहिड़ा कहिड़ा सिंपल आहिनि जेके तव्हां वटि तयारु था थियनि ऐं जीअं तव्हांजो नाज़रीन असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया त असां हुनरमंद कॉलोनी भिटशा में मौजूदु आहियूं हीउ हथ जो ओरिजिनल ऐं पेवर कमु जेको आहे जेको असांखे हिन सूमर साहब ॿुधाइबो त हीउ 25 खां 28 मरहलनि मां गुज़रंदो आहे ऐं हिन ते वॾी महिनत थींदी आहे पोइ हुनखे कचो कंदा आहियूं वरी छुरींदा आहियूं वरी चुंकड़ियूं हणंदा आहियूं वरी ॿुधाइबो त हिन में केतिरा बेशुमार जेके मसाला लॻाईंदा आहियूं ऐं वॾो हुनर आहे पर हिननि जो चवणु आहे त सिंध हुकूमत जे तरफ़ां या म्यूज़ियम जे तरफ़ां हीअ मायूस थियल आहिनि त हेॾे हुनर जे बावजूद बि हिननि खे सरकार तरफ़ां का सहायता या को सही मुरातिबो नथो मिले जेको इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे हीअ असांजे सिंध जी सकाफ़त खे उजागर करे हुनरमंद ऐं कारीगर वेठा आहिनि हिननि सां हुकूमत खे इहो मैसेज आहे त हिननि कारीगरनि सां तावन करणु इंतिहाई ज़रूरी आहे छो त हीअ उहे हुनरमंद आहिनि जेके असांजे सिंध जे पुराणी 5000 साल पुराणी कल्चर खे उजागर कंदा था अचनि ऐं अञा ताईं जेको हू कोशिश ऐं वॾी महिनत था कनि तंहिंजे करे असां सिंध हुकूमत खे या जेका बि असांजा सिंधी समाज जा जेके बि सकाफ़त वारा आहिनि उनखे असां रिक्वेस्ट था कयूं त तव्हां हिन तरफ़ थोरो ध्यानु ॾियो ऐं त जीअं हिननि जी पेट गुज़र बि थी सघे ऐं रोज़गार बि थी सघे ऐं हीअ सिंध जी जेका तहज़ीब आहे ऐं उहा बि असांजी बरक़रार रही सघे।
अस्सलाम वालेकुम साईं। साईं तव्हां वटि जेको ई पंहिंजो सिंध जी सकाफ़त कल्चर आहे, ही तव्हां वटि जेके चादरूं ऐं ही जेके हथ जे हुनर जूं शयूं पियूं आहिनि, इहे टोटल जेके से हथ जे हुनर वारियूं आहिनि या हिन में मिशिन जूं बि शयूं मिलियलु आहिनि? अच्छा, हिन में जेके हथ वारियूं शयूं आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि तव्हां वटि जेके सिंध जे कल्चर जूं आहिनि? हथ जो हुनर आहे, हथ जो पोरियो आहे, हुन में चादर आहे, सुसी आहे या को खादी आहे, या हुन में इहो कहिड़ो कहिड़ो कमु आहे तव्हां वटि? रिली आहे या टोपी आहे, जरका, छा आहे तव्हां वटि हथ हुनर? कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि? सही जेको झंडी जो कमु आहे तव्हां वटि, इहो भिरशामी झंडी ठहंदी आहे जाके ॿिए हंधा ईंदी आहे, आला मां ईंदी आहे? अच्छा, हिन कारीगर हिते मौजूदु आहिनि? अच्छा, हिननि मां तव्हांखे केतिरी बचत थिए थी? हिन मां जेके हथ जो हुनर आहे, हथ जो पोरियो आहे, हिन में केतिरी ख़रीदारी माण्हू कनि था? हिन में दिलचस्पी केतिरी था रखनि? भला सिंध हुकूमत जे तरफ़ां तव्हांखे को हुनरमंद कॉलोनी इलाइक़ो सकाफ़त खाते वारनि जो को सहकार आहे, या उहे तव्हांजी का मदद कनि था, हेल्प कनि था, या उहे बि नथा कनि, उहे बि मात करे वेठा आहिनि? सही, माना ही जेके बि दुकान में साम्हूं शयूं लॻियूं पियूं आहिनि, साईं जो गंज तां उतारियल रिसालो आहे जेको गंज शरीफ़ मां उतारियो वियो आहे, दस्तागिरी करे। ही कलमी क़ुरान मजीद आहे जेको साईं जिन पंहिंजे हयात में लिखारायो। ये रोज़े मुबारक जो अंगण है, इन खां रोज़े मुबारक जे सीधे पासे मस्जिद है जेका असां तव्हांखे ॾेखारींदा। ये सीधे पासे खां मस्जिद है रोज़े जे। सिंध जो अज़ीम शाइर साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमत लाल जे असां रोज़े मुबारक में मौजूदु आहियूं, जिते साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी डॉक्यूमेंट्री आहे जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हुनरमंद कॉलोनी खां वठी हिन महिल ताईं असां साईं जे दरगाह ते मौजूदु आहियूं। सभिनि दोस्तनि खे आगाह कंदा था हलूं त ही सिंध नगर चैनल यूट्यूब चैनल आहे, ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कमेंट कयो त जीअं असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचे ऐं हर नई मालूमात तव्हां ते पहुचे।
अस्सलाम वालेकुम साईं। साईं तव्हां वटि जेको ही पंहिंजो सिंध जी सकाफ़त कल्चर आहे, ही तव्हां वटि जेके चादरूं ऐं ही जेके हथ जे हुनर जूं शयूं पियूं आहिनि, इहे टोटल जेके से हथ जे हुनर वारियूं आहिनि या हिन में मिशिन जूं बि शयूं मिलियल हुन में? अच्छा, हिन में जेके हथ वारियूं शयूं आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि तव्हां वटि जेके सिंध जे कल्चर जूं आहिनि? हथ जो हुनर आहे, हथ जो पोरियो आहे, हुन में चादर आहे, सुसी आहे या को खादी आहे, या हुन में कहिड़ो कहिड़ो कमु आहे तव्हां वटि? रिली आहे या टोपी आहे, अजरक छा आहे तव्हां वटि हथ हुनर? कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं? सही जेको झंडी जो कमु आहे तव्हां वटि, इहो बिरशामी झंडी ठहंदी आहे या के ॿिए हंधा ईंदी आहे, आला मां ईंदी आहे? अच्छा, हिन कारीगर हिते मौजूदु आहिनि? अच्छा, हिननि मां तव्हांखे केतिरी बचत थिए थी? हिन मां जेके हथ जो हुनर आहे, हथ जो पोरियो आहे, हिन में केतिरी ख़रीदारी माण्हू कनि था? हिन में दिलचस्पी केतिरी था रखनि? भला सिंध हुकूमत जे तरफ़ां तव्हांखे को हुनरमंद कॉलोनी लाइ को सकाफ़त खाते वारनि जो को सहकार आहे या उहे तव्हांजी का मदद कनि था, हेल्प कनि था, या उहे बि नथा कनि, उहे बि मत करे वेठा आहिनि? सही, माना ही जेके बि दुकान में साम्हूं शयूं लॻियूं पियूं आहिनि, हथ जो पोरियो आहे, जंहिंमें चादरूं आहिनि या जो ॿियो जेको सूट आहिनि या सही सही ही भला साईं केतिरनि मुल्कनि में असांजे सिंध जो कल्चर जेको 50,000 साल पुराणी तहज़ीब आहे, अजरक थी, टोपी थी या सूसी थी या ही जेके बि हथ जा हुनर आहिनि, इहे तमामु पुराणी तहज़ीब जा आहिनि, त हीअ असां वटि आहे तव्हांखे केतिरनि मुल्कनि में एक्सपोर्ट थिए थी? केतिरा केतिरा मुल्कनि में इहे असांजी हितां शयूं ते पहुचनि थियूं? वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हांजो नालो साईं? निज़ाम फ़कीर। पाण ज़ातियो केरु? ख़ासि किली। किथे जो? बिरशा जो। वॾी महिरबानी, लख लाइक़ तव्हांजा। अस्सलाम वालेकुम। असां हिन वक़्तु हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े मुबारक में पहुची विया आहियूं ऐं हाणे असां अंदरि एंटर थींदासीं ऐं अंदरियूं साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ॾेख बि तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं संस आराम जा बि तव्हांखे ॾेखारींदासीं। अस्सलाम वालेकुम। असां हिन वक़्तु रोज़े मुबारक में मौजूदु आहियूं। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो
रोज़े जो अंदरियूं ॾेखाए जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। अरे सोनारा वे धेर उत्तम मेरी जात, सोनारा वे धेर उत्तम मेरी रात, ये जंगल की घुंघटी खुली हमारे पास, हम जंगल की घुंघटी तब लाल हम जंगल की घुंघटी तब लाल हमारा रंग, मुख में काला तिला अलाजित तुरी शूम के संग, ये चिरे मीरो बिलाल सा प्यार बोली जवा चिरे मीना, ये चिरे मीरो बिलाल सा प्यार बोली जवा चिरे मीना, ये चिरे बिलाल से प्यार बोली जवा चिरे मीना,
संदसि आख़िरी आराम गाह जेका असां तव्हांखे ॾेखारियूं समर फ़क़ीर साईं जिन जो साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ख़लीफ़ो अव्वल ही उनजो आख़िरी आराम गाह ही उनजो रोज़ो